एक दफ़ो असांजो काको ई अथव मुंहिंजे पीउ जो सौट मासात मिड़े ईअं थिए पर अहिड़ी भिटकियल आत्मा आहे धणी खे 5 पुट अथव त मुंहिंजो उहो काको अहिड़ो भिटकियल आत्मा आहे धणी खे 5 पुट अथसि 5 ई धार माना पुटनि सां नुहरनि सां कोन ठहियो ॿियो त ठहियो संदसि घरवारी उन खां वरी ॿुढापे में धार थियो आहे ॿुधायो कहिड़ी भिटकियल आत्मा हूंदी पोइ अकेलो कॾहिं होटल ते खाए केॾी महिल टिकाणे में हलियो वञे केॾी महिल मंदर में हलियो वञे केॾी महिल कंहिंजे शादीअ में घिड़ियो वञे भई टाइम पास कंदो केॾी महिल कंहिंजे मिटनि माइटनि वटि हिकु दफ़ो मुंहिंजो वारो अची कॼई सुबुह जो 5:45 बजे काको लथो गाॾीअ मां वो 5:20 ते आश्रम एक्सप्रेस पहुचंदी आहे पालनपुर काको जीअं गाॾीअ मां लथो हेॾी सारी लोह जी टिणक खणी आयो सेरे सेरे अची दर ते पहुतो कूलीअ ॾिठो काको आहे मरी न पए पक मूंखां खणाईंदो चई काका मैं उठाऊं क्या चई कहिड़े उठाई गिराए क्या रन पुट उठाऊं क्या उठा के मेरे सर पे रख शौक़ है तो हुन लाइ ठाहे घणी ठोड़ ते रखीसि काको बि लुॾंदो आयो ॿाहिरि हिकिड़ो ऑटो रिक्शा वारो बीठो काके हुनखे मुंहिंजो कार्ड कढी ॾेखारी चई एड्रेस न तो मुझे फोटो दिखे कार्ड देखी आओ काका बैठो पहुंचा देता हूँ पहुंचा देता हूँ नहीं गोदिए जा मेरे को रास्ता बताओ मैं पंध जाएगा मॉर्निंग वॉक करके जाएगा हुन पोइ ॿुधाए चई काका हितां वेंदे साम्हूं पुल अथई पुल खां पोइ जेको आहे सो राइट हैंड टर्न मारे सिधो 2 चौराहे खां पोइ लेफ्ट हैंड टर्न अथई उते अथई आनंद नगर में अंदर जीअं घिड़ंदे अटे जी चक्की थी चक्की जे ठीक पुठे पासे वारो जेको घर उन जे लिखियल थी अम्मा वो घर थी परमानंद जो ठीक आहे हाणे मां पाणे थो वञा काको ॾे सैकड़ो अची घर पहुतो दर जे ॿाहिरां बीह करे जेका पेटी लाहे ढिंग सिधी ऐं दर खे परमानंद ओ परमानंद जैसी माँ था मुखां अॻ में जया जिनड़ियूं थी हिकिड़ो ॾींहुं पहिरीं अञा ब्यूटी पार्लर में वई हुई त वारनि में बकल हितां हुतां वकड़ियल ॼण का जीअरो जिन जिंड लाराए आई न जिन त हुन पंहिंजी छा मुंहिंजी लाराई 500 रुपए जी सुञ करे आई बिना ॾाढियूं वार असी कटायूं 22 रुपए में हीअ चंडी वञे 500 800 रुपया ब्यूटी पार्लर में विञायो अचे हीअं वार सूरनि वांगे बीठा मथा रड़ कई थी केरा हे चई ससुणे जो ॾेर आहे हलिया दर खोल मुंहिंजो हा जया हीअ मुंहिंजो काको अथई भिटकियल आत्मा भाई जेतिरा ॾींहं रहे हिनजी शेवा कजां हिन सां खशट न कजां हा न त ही काको में घड़े विझंदई अची दर खोलियो काको बि घिड़ियो अंदरि अची सोफे ते वेठो मुंहिंजो काका तेरे पई मुंहिंजो काका चांहि पीअंदा काफ़ी जीअं हाली ॾे ॿिन्ही खां माफ़ी मूंखे पहिरीं ॾंदण ॾे ऐं पाणी जो लोटो मुंहिंजो काका ॾंदण तव्हां तुंहिंजे गांव में रहनि हिते त कंहिंजे घर में वञी कोन ॾंदण किथां पेस्ट अथव ॿियो डाबर लाल उहो बि अथव अछी खपेव साई खपेव ॻाढ़ी पेस्ट सभु अथव पर ॾंदण नालो न खण चई पेस्टूं बेस्टूं तव्हांखे पाण खे त भई ॾंदण ई खपे पाण हेॾे ई ॾंदण ते अड़े पर काका किथां आणिया चई उहो तुंहिंजे मथे जो ज़ूर आहे न मां छा कयां भॻवान जो कसम असां खां 3 घर पियो जेको चौथो घर उन जे घर जे ॿाहिरि निम जो वण हो सोदा चढ़ी वियुसि उन निम जे वण ते वञी 15-20 ॾंदण लाहे खणी आयसि मूं चयो अलाए घणा ॾींहं टिके रोज़ केरु वेठो वणनि ते चढ़ंदो तो 20 ॾंदण जी काके खे हथनि में ॾिनामांसि काके हुन मां हिकिड़ो पसंदि कयो मूंखे ॾिनई चई चॿाड़े ॾे ॾंदण मां चॿाड़े ॾे चई हा ॿियो केरु चॿाड़ींदो मुंहिंजो हणंदो केरु चई मां अरे पोइ मुंहिंजो तूं ई चॿाड़ न चई मूंखे ॾाठूं किथे आहिनि अदा हमाम दस्ते जी गनीअ सां हुनखे ब्रुश ठाहे ॾिनोमांसि काके पे हयो चई पाणीअ जो लोटो ॾे मुंहिंजो लोटो छा कंदई वाश बेसन हिते ई अथई हिते ई गुरड़ी कजां चई गुरड़ीअ लाइ न मुंहिंजो ॿियो छा लाइ चई जंग में वेंदुसि अरे मारो काका हिते जंग ई कोन अथई शहर आहे
ये सब सुख असांजे घर में आहिनि, अहिड़ा गंदा आहियो घर में। मुझो हा हा हिते शहर में ईअं थींदो आहे, हिते झंग ई कोन्हे। हिते अथई मुंहिंजे घर में चार चार अथई, ॿ मथे ॿ हेठि, उन में ॿ देसी ॿ अंग्रेजी, जंहिंमें खपई उन में वञ। चई न यार पाण खे मज़ो ई कोन ईंदो। अड़े मुंहिंजे मज़े लाइ वञिबो आहे छा? धिके काके के हिकिड़े में दर खोले अंदर फिट कयोमांसि। काको जो अंदर वियो, मूं ॿाहिरां कड़ो ई ॾेई छॾियो। हा ॾिसां त 15 मिंटे खां पोइ काके वठी अंदरां दर खुड़कायो, दर 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 खोलियो। ॾिसां त काके रंग ई मटिया पिया, काको ॻाढ़ो पीलो। तो छा थियो काका, छा थियो? अची ॿेड़ी तरई तो मूंखे मोकिलियो किथे? मुझे काका जिते तोखे वञणो सुबुह साण उते ई मोकिलियो मई। अड़े चई अंदर का जाइ न सम्झ में अचे, किथे विया? अरे किथे विया? जाइ ठहियल। अड़े चई छॾ यार मस्ती पियो करी, मूंखे त कुझु सम्झ में ई न अचे। नेठ ॾिठुमि कि संत जी चाकड़ी पई हुई, उन चाकड़ीअ खे पेरे पई। वरी पासे खां ॾिठुमि चरणामृत जो दॿलो भरियो पियो, उन मां औंचली वठी आयो। ॾाहो थी यार, हाणे मारी दो काका। मुझे काका अहमदाबाद हलंदा हुजा घुमण? जी हाँ यार मां पिनण त आहियां। मुझे वो झट करे सनानु कर। काके खे प्यारे बाथरूम में मथा 3-4 बाल्टियूं लेटायूं। मुझे काका झट कर, गाड़ी निकिरी वेंदी। काको वो फटाफट खमीस पाईंदो, धोती त ॿधी थी, मथा खमीस पाए निकितो ॿाहिरि। अची बस स्टैंड ते पहुतासीं। बस स्टैंड ते बस निकिरी, तयार बीठी हुई। बस वञण जी तयारी, सो हलंदे बस में चढ़िया आहियूं। पहिरीं काके खे चढ़ायोमांसि, पुठियां मां चढ़ियुसि। तव्हां ॾिठो हूंदो राजस्थान रोडवेज जी बसुनि में या गुजरात रोडवेज जी बस में ईअं हूंदो आहे, जो जंहिं दर खां चढ़बो न त साम्हूं वारी सीट में 3 माण्हू वेहंदा आहिनि ऐं हिन पासे वारी ते 2। त जीअं दर मां चढ़ियासीं त साम्हूं सीट उन ते हिकिड़ी माई वेठी। काको वञी उन पासे में शौक़ सां वरी वेही रहियो। मां बि चढ़ियुसि, मां वरी काके जे पासे में फिट थी वियुसि। गाॾी हली, काके कढी खीसे मां खटण छाप बीड़ी विधई वात में, तूं ही दुखाई। फूक अंदर गी, जेका पासे में छोकिरी वेठी, सिधो उन माई जे मुंहं में। माई वाइड़ी थी वई, चई भेणा अछी ॾाढ़ी अटो ख़राब, भेणा फिटी रही पोढ़ा मरींदो साह में, मुड़ी कोन थो चवंदा। मन में पई चए, पर वीचारी माई खानदानी हुई, कुछ ही कोन। ती शायदि काके खां भुल में फूक हेॾां आई आहे। वरी काके हिकिड़ी ॿी फूक ॾेई, सिधो वरी वापसि माई जे मुंहं में। माई त हाणे सड़ी वेठी। चई काका तोखे शर्म कोन्हे? चई छाजो शर्म? अरे चई काका तोखे शर्म कोन्हे? चई छाजो शर्म? चई बस में एॾो सफ़र करी। चई मूंखे ख़बर आहे माई को हवाई जहाज जा पैसा आहिनि जा मूं वटि, बस में ही वेठो आहियां न। अड़े चई पोइ ॾिस बस में वेठो छा आहे लिखियल हेॾां? चई छा आहे लिखियल? चई लिखियल आहे बस में धूम्रपान करना मना है। ऐं चई ठरी माता ठर, हेॾां ॾिस पिणे छा लिखायो आहे? हमेशा खटण छाप बीड़ी पियो, इहो माणे छा पाइजा। माई रस्ते ते बस ॿियाराए लही पई। चई अलाए केसि ताईं रत पियो थो। अहिड़ी भिटकियल आत्मा। सुख अहमदाबाद पहुतासीं। स्वामी अहमदाबाद पहुतासीं, उते वरी सिटी बस में चढ़ियासीं। सिटी बस में जो चढ़ियासीं, कंडक्टर आयो, टिकेट टिकेट। हिकिड़ो छोकिरो वेठो, उन खां पुछी टिकेट, उन चयो रंजीत। उनखे रंजीत मिल ते वञिणो। ऐं अहमदाबाद जा गुजराती माण्हू ख़ासि करके ॾिसंदा तमामु शॉर्ट में ॻाल्हाईंदा अथव। उन खां पुछी टिकेट, उन चयो रंजीत। उनखे रंजीत मिल ते वञिणो, उनखे टिकेट कढी ॾिनई। ॿी माई वेठी, उन खां पुछी टिकेट, उन चयो शारदा बेन। उनखे को शारदा बेन हॉस्पिटल वञिणो, उनखे टिकेट ॾिनई। हिकिड़ो काको वेठो, उन खां पुछी टिकेट, उन चयो मफ़तलाल। काके खे टिकेट ॾिनई, मफ़तलाल मिलजी। वरी मुंहिंजे काके जो नंबर आयो, चई टिकेट, चई मिर्चूमल। अरे हू कंडक्टर थेले सुधो किरी पियो। चई काका मूंखे 18 साल थिया आहिनि, मां हिन रूट ते ई रुगो कंडक्टरी कई आहे। अरे पर ही बिना मिर्चूमल नाले जो बस स्टैंड आहे किथे?
ये ची वाहड़ी जा उन छोरो कल्हो को जावल उन्हें तो के पंहिंजो नालो ॿुधायो रणजीत तो उन खे टिकट ॾिनी हाँ चो नाठी है तो रन न पुट वो माई पोड़ी कारी रोड जड़ी मुके ॾिठी कोन थी वणे उन्हें चंदी तो के नालो ॿुधायो शारदा बेन तो उन्हें के भी टिकट ॾिनी अरे पोड़ो हिन ला 4 कांधी खपंदई उन्हें तो के पंहिंजो नालो ॿुधायो मफ़तलाल तो उन्हें के भी टिकट ॾिनी अरे मुखे मुंहिंजो नालो मिर्चू बोल है न मुखे ॾे न टिकट अरे मुझे हिन खे मारींदो मुझे कंडक्टर खे मारींदो कंडक्टर का हाथ जोड़े माफ़ी घुरी मास मुझे ॿ टिकटूं ॾे इनकम टैक्स ऑफिस जूं 2 टिकटूं नहीं वही इनकम टैक्स ऑफिस लथासीं उन जे पासे में हिकिड़ो वकील आहे असांजो परमार साहब सेल टैक्स इनकम टैक्स जो ज़बरदस्त वॾो वकील उन में मुझो कम हो मां उन जी ऑफिस में पहुतुसि हाणे उन ऑफिस जो सिस्टम ही है चइनी पासे सोफा साइड में एक छोकरी बैठी है रिसेप्शनिस्ट मुझे पांचो कार्ड कड़ी रिसेप्शनिस्ट छोकरी के दिनों छोकरी मुझो कार्ड पढ़ी इंटरकॉम ते अंदर साहिब के बुधाई ची भी मिस्टर प्यासी आयो है तो ची उनके मोकलिस छो जो 12 बजे उनके टाइम दिनों ची मां अंदर पे वञा काके के पेरे पयो सा मुझे काका हिते खशट न कजा ची पुट मुझी उम्र खशट करण जी मुझे उहा गाल कोने पर चवन जो मतलब वकील जो मामलो आहे सुभाणे मुझो केस न बिगाड़े छॾे छी तू वन विस अंदर त काको जी कुर्सी ते वेठो ओ सोफे ते समूह छोकरी वेठी वो रिसेप्शनिस्ट उनके घूरे नियारी वरी इशारो पियो करे छोकरी खणी कंध हेठि कई हाणे पोड़ो आहे छा केर पुॼे न सां वरी छा जे कुर्सी ते वेठो सोफे ते वो सोफो खणी अची छोकरी जे पासे में वेठो छोकरी समूह विच में टेबल काको हिन पासे अची वेही रहियो नियारेस नालो छा अथई सुनीता सुनीता वाह ॾाढो भलो नालो आहे ओ किथे रही हिते कुबेर नगर में हाँ पढ़ाई केतरी कई थी BA LLB बी सां गॾु A वरी L वरी नई सही मथां BL वरी ॾे त B 5 क्लास छोरी पास कया थी असांजे ॻोठ में त पहिरियों बि कोन छोरियूं पढ़नि उम्र घणी थी 22 साल ॿार घणा थी छीना अञा मूं शादी कोन कई आहे छोरी के सां भॼी बि कोन थी वञे 22 साल जी धगी अञा पई माइटनि जो रत पी अरे असांजे ॻोठ में त 14 साल जी छोकिरियूं पणजी वेंदियूं आहिनि 15 साल खां पोइ ईंदियूं त ॿ ॿार जेको आहे सो जाड़ा ॿार खणी ईंदियूं भेण तूं 22 साल जी अञा पई माइटनि जो रत पी हाणे को किथां भॼी बि कोन थी वञी माइट अथई या मरी वई इं जो चई तो छोकरी खार लगा चई काका मुझे नालो सुनीता हो कि अनीता मुझी उम्र 22 साल हो कि 52 साल मां कुबेर नगर रहा कि ठक्कर नगर रहा मां शादी कया कि कुंवारी मरा तू अही केर तू छाजी पियो पुछागा छा करी ठार माता ठार कुर्सी ते बैठी जी हां जी समूह टेबल अथई जी हां ची टेबल ते हिकिड़ी नंढड़ी तख्ती रखी अथई जी हा ची इन ते छा आहे लिखियल ची इंक्वायरी ची पोइ मां छा पियो कयां मां बि त पुट इंक्वायरी वेठो कयां तो इन ते इहो त क्लियर कोन कयो आहे भई कहिड़ी टाइप जी मां इंक्वायरी कयां छोकिरी नौकरी छॾे पर ॿारी भॼी वई मां चवां त छोकिरी वारी कुर्सीअ ते काको वेठो आहे अहिड़ी भिट कयल आहे त मां मुंहिंजो काको